ओम शांति। हमेशा बाबा की आस्था करो। महात्मा निराकार रूप में बाबा की याद करो। मन में किसी गाल जो बाबा की हिदायत करो। ओम शांति। लिखे मजे से बाबा ब्रह्मा के तन द्वारा सुनता मिलकर बाबा चिंता की हानि किस प्रकार की हद की दीवारों अच्छा के जीवन में जो प्राप्त करो उन्होंने फिर रुकावट है ना उसका अर्थ की रहेंगे। लेकिन उसका में इतनी शक्ति उड़ने खपे, इतनी कमजोर उड़ने खपे, इतनो परमात्मा से विश्वास उड़ने खपे। और जो भी इसका कर्म करो स्थिति खाती रात से ये करें कल सुबह सुबह जो उठी करे फिर परमात्मा से याद करे उनकी सब कम बुझाए सुबह भी दांत मुखा ये कराए तो परमात्मा की याद में रही करे हर कर्म करो। तो जितना भी विघ्न होगा मन से पार करने की भगवान अच्छा के परमात्मा का शक्ति भी देंगे समझ भी देंगे। सभी हजन से सभी दीवारों से परेशानी की पार करे सदा परमात्मा की याद में अज्ञा हो जा रही है। इस तरह देश संबंधी मदद न करे मन की भले मदद आए लेकिन तेरा भगवान परमात्मा की मदद जरूरी। क्योंकि आत्मा में शक्ति न आए समझाए तो इससे तो नहीं सब कुछ ठीक है। मानुष है तो ऐसे शादी करो संवार पैदा करो पर मानुष हाँ चाले की थी 12वीं की 1 साल की थी मुझे शादी कराए शादी करे मानुष क्या कर शादी करने बाहर पैदा कर तो तेरा तो मानव की दिखना खपे भैया आत्मा पांच शरीर की ठीक रीति संभाले की सके कोई नहीं कुछ जीवन में कोई परिस्थिति थी कोई गाल थी करने के पार करने की समझ तो किताबों की पढ़ाई करना चाहे डिग्री प्राप्त करना चाहे तो नहीं चाहिए तो तेरी जो जमाने की मांगो थोड़ी है तेरी जो जमाने की मांगो तो भी वही हो कि हाँ भाई शादी करता है उससे ही रहना वही सब कुछ करना और तेरा जो जमाने भी हो आने जो जमाने भी हो जमाने में तो इतनी उम्र में मनुष्य शादी करे सीधा है इतना बाहर पैदा करे सीधा है लेकिन जमाने की भी तो दिखो ना आत्मा में शक्ति दिखो शरीर में शक्ति दिखो तेरा अगर अधूरो संसा अगर अधूरी लालन का हमदर्द तभी तो मानो किसी परेशान आज जिसको कितना % मानव की शादी शक्ति थी कितना % मानव पर धारण के पैदा करे उनकी किसी रीति पालना करे यही तो सही मानव की इच्छा नहीं बाहर पैदा करने का किसी की इच्छा नहीं है वो भारत पैदा करे तो शौक में धारण उनकी पालन उनकी शारीरिक देखभाल उनकी मन सोच आत्मा की सोच संस्कार स्वभाव मन की समझने लगा 5 सब कुछ गुजर हो जाएगा ना मानव की खुद की इच्छाएं ना अपने पैसों न आए कमाए वो पैसों न आए खुद की इतनी इच्छाएं तो मानो खुद की इच्छा पूरा करेंगे पर शरीर ठीक रीति न तो आए दिन बीमार को बाहर पैदा करे पालने की मन थी और कोई मानुष के पैसों समारण की पैदा करने की पाले सिर्फ शरीर की थोड़ी पालना करनी है
ॿार पैदा कंदा हो तो आत्मा जी का अच्छा बुरा कर्म जी का उन्होंने आदमी के जीवन में सुख दुख जिससे बुरे स्वभाव संस्कारण की भी तो कितने हो गए तो उन समय तो चलेगा अरे ये काथा आयो ये पैदा थियो यो ॾाढो दुखी कहते हैं ॾाढो परेशान कहते हैं जीवन में सुख शांति का आए ना सिर्फ देश असांजे ज़माने में होती है लेकिन असांजे ज़माने में ये समय जो हुयो हाणे जो समय आहे हाणे माण्हुनि जो शरीर ई ठीकु न आहे असां माण्हू शादी थो करे कुझु सहन शक्ति न आहे कुझु जीवन में सम्झ न आहे त बाबा चवनि था कि हाणे ॿुधायो माण्हू हीअं दुनिया में सभु कुझु करे थो पहिरीं जे ज़माने में ईअं थींदो हुयो या देखा देखी सां जो बि कुझु करे थो लेकिन हिन समय माण्हुनि खे सम्झ जी ज़रूरत आहे पहिरियों त उनकी आत्मा में खुद जे शरीर की पालना जी सम्झ हुजणी खपे टाइम सां उथो वियो खाओ पीओ घर गृहस्थी में रहंदासीं त कॾहिं कंहिंखे कोई ॻाल्हि हूंदी कॾहिं कंहिंखे कोई ॻाल्हि हूंदी कोई चई छॾे त हुन समय हुनखे कीअं सहन करिणो आहे कीअं सम्झी करे हलिणो आहे इहा अकुल बि त हुजणो खपे न इहा अकुल न आहे ॿार पैदा करो त हथ में पैसो थो हुजे बाबा चए थो ऐं ॿार पैदा करो त हथ में पैसो बि हुजे हुन ॿार जी जेकी कमी कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि उन समय ॿार जिद करे रोए हीअं हुनखे न सहन करे सघे अहिड़े समय मां घर में शांति सां हुन ॿार खे पालना करे सघी त हर हिकु ॻाल्हि ॾिसणी हूंदी आहे हर हिकु ॻाल्हि सम्झणी हूंदी आहे हिन समय माण्हू बिना सम्झे बिना सोचे सम्झे सभु कुझु करे थो ऐं आत्मा में शक्ति न आहे भॻवान जो नाम नथा वठनि बचपन में ज्यादा अगर ॿार भक्ति में वञे त ॿार माउ पीउ वञणु नथो ॾे पढ़ाई पढ़ाई खेल कूद पढ़ाई करे खेल कूद करे आदि एग्जाम ॾिने पास थी नौकरी धंधो करे थो बस खिची हाणे हिनजी शादी था करनि हिन में त ॾाढो क्रोध आहे ॾाढो जिद कंदा आहिनि इहा अकुल कोन अथसि इहा अकुल कोन अथसि बसि एतिरी उमिरि जी थी वई हाणे शादी करनि पहिरियों त गृहस्थी में घुसण मतिलबु त नर्क में हुनखे गौरव नर्क में धकेलो था त हुनखे कम से कम भॻवान सां जोड़े करे त मोकिलो घर गृहस्थी में दुख परेशानियूं बंधन ॿारनि जी किट आए दिन इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हिन समय उहो माण्हू खे भॻवान त यादि ॾियणो खपे न वो माण्हू भगवान के पाण सां गॾु नथो रखे छा थो थिए कई शादी थी अलॻि डिवोर्स ॿार पैदा कया हाणे भई तूं ॿार वठ असां डिवोर्स कयूं पैसा 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 माण्हू अॼुकल्ह पैसे जे पुठियां ईअं थी वियो आहे पैसो कंहिंजे लाइ थो कमाए इन ॿारनि जे लाइ गृहस्थनि जे लाइ उन्हनि खे हुन पैसे खे सुख शांति त ॾियो कम से कम पैसो ई थोरी कमु ईंदो अॼु माण्हू पैसे सां थी सघंदो शांति मिली सघंदी आहे पैसे आहे सिर्फ़ु माण्हू सोचे थो पैसो आहे त सुठो घर सुठी चीजूं सुठो खाईंदा पीअंदासीं पाईंदासीं हिकु ॾाढो ख़ुशि रहंदासीं लेकिन कुझु बि न रहंदो अॼु जंहिं वटि पैसो आहे हुन वटि सुठी सुख शांति ख़ुशी आहे न जेको साधारण जीवन जीए थो उहो कम से कम सुख शांति ख़ुशी त आहे उन्हनि खे त बाबा चए थो माण्हू ई सम्झ परमात्मा असांखे ॾियणु आयो बाबा चए थो कि ॿारनि खे न पालना जो संस्कार हुजणु ऐं माण्हुनि खे पालना ॾियण जो संस्कार न हूंदो आहे बाबा चईंदो आहे कि शादी तव्हां कॾहिं करो ॿार तव्हां कॾहिं पैदा करो जॾहिं तव्हां हुननि जी सेवादारी ठाहिण जे लाइ तयार
माण्हू पालन की पालना हिननि जी देखभाल करे करे थकी पवंदो। असां सिर्फ़ु हिननि जे लाइ कंदासीं छा, बसि हिननि जे लाइ जींदासीं छा, हाणे असांजो कोई जीवन न आहे छा, हिननि खे बसि गले में ॿधी करे हलंदासीं। पैदा छो कयो? जेसिताईं ॿार वॾो नथो थिए, पंहिंजो कमु ख़ुदि करणु नथो लॻे, पंहिंजो जीवन नथो जी सघे, पंहिंजे पैर ते तव्हां सेवादारी थियण लाइ तयार आहियो त ॿार पैदा थिए। अब सोचो कि आत्मा के शरीर का दे, उन आत्मा के सिखाना तो पड़ेगा। सिर्फ शरीर देने से कुछ तो नहीं मिलेगा। बीज बोयो, पेड़ का चौड़ी में बीज बोए ना, मैं डाटा सीता कभी फ्रूट इंदा में खाए ना। तो मैं जलाया मैं दूसरी देखभाल भी करनी पड़ेगी। तेरे समय के बीज बोया, सीएम मिट्टी, जेतिरो पाणी, कीअं वॾो थींदो त हुनजी पालना करणी आहे। क्योंकि माण्हू पौधे ते समय ॾींदो आहे, हुनजी शांति सां पालना कंदो आहे, हुनजे लाइ सुठो सुठो सोचंदो आहे। हा इहो पौधो वॾो थींदो, असांखे फल फ्रूट ॾींदो, पोइ फूल ईंदा आहिनि, पत्ता ईंदा आहिनि, सभु कुझु थींदो। ऐं हुनमें कॾहिं ईअं पत्ता ईअं झड़जी वञनि या फूल ईअं थी वञनि, इन करे पेड़ खे कढी करे फिटी कंदो या पेड़ खे मार दो, डांट दो, क्यों हिनजी ज्यादा केयर कंदो आहे। जॾहिं हिनमें हिनजो पत्ता सुखनि छो था, हिनजो फूल ईअं सुखनि छो था, त उहे जे तव्हां तयार आहियो पंहिंजो जीवन ॿियनि खे ॾियण लाइ, उन ॾींहुं तव्हां शादी करो, उन ॾींहुं तव्हां ॿार पैदा करण जी कोशिशि। ॿार पैदा करण मतिलबु तव्हांखे पंहिंजो सॼो जीवन, पंहिंजो सभु कुझु भुलिजणो आहे, तव्हांखे हुननि जी सेवादारी थियणो बाबति। जंहिं बि घर में ॿार पैदा थींदो, हुनजी माउ पीउ हुनजी सेवादारी थी वई, पर अॼु ठहनि था सेवादारी, अॼु पौधे जी एतिरी देखभाल था करनि, लेकिन उहे ॿार थोरी बि ग़लती थो करे, थोरो बि कुझु हेठि मथे थो करे, कुझु नथो वञे त हुनखे डांटण, मारण, अपशब्द करण, चाहे ॿार चाहे कोई बि संबंधी नंढा वॾा। हर पौधो, हर पेड़ असांखे कंहिं न कंहिं मौसम ते सुख ॾींदो आहे। घर में बि तव्हांजा ॿार संबंधी या जो बि आहिनि न माण्हू, उनमें कोई न कोई विशेषता है, वो कभी न कभी उन विशेषता से उसके सुख ॾींदा ही है। कोई भी मनुष्य आत्मा फालतू ना है, न हर कभी कोई न कोई विशेषता है, कोई न कोई गुण, असांखे उन गुण और विशेषताउनि खे ध्यान में रखो। और बाबा बेटो कि खुद तव्हां शादी करो था, ॿार पैदा करो था, तो सम्झी वठो कि हाणे असांजो जीवन सिर्फ़ु असांजे लाइ न आहे, हाणे असांजो जीवन हिननि जे लाइ। त माण्हू नौकिरी धंधो थो करे, कुझु बि कमु कंदो त ॿियनि जे लाइ कंदो, हा हुनखे रिटर्न में पैसा मिलंदा, लेकिन कंदो महिनत त ॿियनि जे लाइ कंदो न, चीज़ त ॿियनि खे ठाहे ॾींदो न। त उहे तव्हांखे बि नौकिरी धंधो सम्झो, घर गृहस्थी संभालण, ॿार संभालण। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि की एतिरी पालना सुठी रीति नथा करे सघो कि वो पंहिंजो कमु ख़ुदि ई नथा करे सघनि, वॾा था थी वञनि लेकिन पंहिंजो कमु नथा करे सघनि ॿार अॼुकल्ह, पंहिंजे शरीर जी देखभाल नथा करे, तो छा सिखायो तव्हां ॿारनि? पढ़ाई 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 थोड़ी सब कुछ है, तेरा को सच पंहिंजे शरीर खे ठीक रीति रखण जो अकुल हुजणो खपे, पंहिंजी सोच बोल कर्म सुठा हुजणा खपनि। यदि तव्हां माण्हुनि सां मिलाईंदा, घर ईंदा, माण्हू ईंदा, तो सिर्फ़ ये थोड़ी ॾिसंदा बेटा स्कूल में कि छा पढ़ंदा आहिनि, वो तो हुननि जी एतिरी उहे ॾिसंदा आहिनि, हुननि जो खाइण पीअण कीअं था खाइनि, कीअं था ॻाल्हाइनि, हुननि जी सोच छा आहे, खेॾनि था करनि था, पंहिंजे शरीर खे ठीक रीति रखनि था, ये मैनर्स ॾिसंदा आहिनि। कीअं पुछंदा आहिनि तव्हांखे स्कूल में तव्हांखे हिन सब्जेक्ट में छा पढ़ाईंदा आहिनि, हीअं छा कंदा आहिनि, हीअं छा कंदा आहिनि, तो उहे ॾिसंदा आहिनि। तो संबंधी चाहे घर गृहस्थी में माण्हू जो बि है,
असांखे बि पहिरियों ये पालना ॾियणी, कॾहिं तव्हां मतलब सुठी जॉब कयो, कॾहिं तव्हांजी नौकरी कंदो त सुठी नौकरी कंदो त हिनखे बाबा चए थो शादी करणु आसान आहे, ॿार पैदा करणु माण्हू आसान ई था करे थो छॾे, लेकिन हिनजी पालना करण जो अकुल हुजे। हिनजी पालना करण में माँ बाप खे तो माँ जेकी पालना कंदी हुनमें चरण शक्ति ऐं कमाइण जी शक्ति हुजे। अॼु ॿारनि जी ग़लती या कंहिंजी बि ग़लती पालना ज़रूर माँ बाप ॿारनि खे न वॾा बि हिक ॿिए खे पालना ॾींदा आहिनि। अॼु जंहिंजो पालना जो संस्कार हूंदो न उहो सभिनि जी पालना कंदी रहंदी, उहा आत्मा ये ना मुंहिंजा ॿार हूंदा त ई मां हिननि जी पालना कयां। जेके ॿारनि जी पालना करण जी शौक़ु हूंदो, जेके ॿार सुठा लॻंदा वो वॾनि जी बि पालना कंदी त नंढनि जी बि पालना कंदी। मतलब पालना मतलब उन्हनि खे सिर्फ़ु खाराईंदी पीआरींदी न, उनजी कमी कमज़ोरी खे ॾिसंदे हुए बि सहन कंदी, समाईंदी, उन्हनि जे लाइ सुठो सोचती, उन्हनि खे सुठो ठाहिण जी प्रयत्न कंदी। अॼु माण्हू कंहिंमें बुराई ॾिसे थो, कंहिंमें कमी कमज़ोरी ॾिसे थो, इहो ॾाढो ख़राबु माण्हू आहे, हिन सां परे रहो, हिन सां हिन में ख़राबु ॻाल्हि पर ख़राबु ॻाल्हि आहे, लेकिन तव्हांजे परिवार जो मेंबर आहे, तव्हांजे खानदान जो आहे त मतलब कि हुनमें तव्हां ख़राबी ॾिसी करे हिन खां परे परे रहो त फ़ाइदो। तव्हां ईअं न कि तव्हां हुननि जे संग में रही करे तव्हांजी ख़राबु थी, हिनजे लाइ सुठो सोचो। अगरि तव्हां हिक ॿिए खे ॿुधायो था, हिक ॿिए जे लाइ उल्टी सुठी ॻाल्हियूं चओ था त हुननि जे लाइ सुठो सोचो, भई कमी कमज़ोरी आहे इहो ठीकु थी वेंदो। तॾहिं त तव्हांजो माण्हू चए थो परिवार खानदान ईअं उहो त हुननि परिवार खानदान कॾहिं हूंदो सुठो हुजणो खपे या सभिनि जी ख़राबी ॾिसी करे परे परे थी हुननि जे लाइ सुठो सोचो, हुननि जे लाइ दुआ करो, शुभकामना ॾियो, तॾहिं त तव्हांजो खानदान सुठो कहलाईंदो न। दुनिया आहे त पूरी दुनिया सभी आत्मायूं असांजा भाउ आहिनि, सभिनि आत्माउनि जो पीउ परमात्मा, सभी आत्मायूं भाउ बाबा जी तो मुंहिंजा सभी ॿार ॾाढा सुठा हुया, लेकिन हाणे बुराइनि ऐं विकार बुराइनि जी वस्ती त भॻवान जी ॾिसी करे आयो आहे, ॾिसी करे असांखे सुधारण जे लाइ ज्ञान थो ॾे, शक्ति थो ॾे, सम्झ थो ॾे। असांखे सभिनी जी बुराई कमी कमज़ोरी ॾिसते हुए हुननि जे मथां रहम करो, दया करो, क्षमा करो, सुठो सोचो, शुभकामना रहो। छा फ़ाइदो माण्हू तरक्की ठाहिण जो, परिवार शादी छो करे, अकेला ई रहो, शादी कंदा कंहिंजे घर वेंदा त हुननि जो परिवार, तव्हांजो परिवार वधी वेंदो आहे, पोइ ॿार पैदा करो, हुननि सां गॾु ॻाल्हियूं संबंध वधंदा वेंदा, माण्हू हिन समय शादी करण वारे खां भई हिनजी बुद्धि में एतिरी सम्झ हुजणी खपे कि मां सभिनि सां तोड़ निभाए सघंदी आहियां, सघंदो आहियां त करो। असां अकेला रहो त ॿार पैदा करो त सभु पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए सघंदा आहियो त करो। ॿार माण्हू खे न नंढा ॿार सुठा लॻंदा आहिनि, थोरो बि वॾो थींदो न हाणे खिनो थी वियो, अहिड़ो सुठो हाणे खिनो थी वियो। नंढा ॿार ॾाढा वेठा आहिनि, ॾाढी जॻह अनाथ आश्रम में नंढा ॿार आहिनि, तव्हांखे खेॾण जी इच्छा थी थिए वञो हुननि सां खेॾी करे हली अचे। माण्हू असांखे ॿार खपे ॿार पैदा करे थो, पोइ चए थो हाणे खिनो थी वियो, हुनखे डांटण मारण ऐं हुननि खे ख़राब जी वॾाई कनि, लेकिन ख़ुदि जी ग़लती न मञंदा, हुननि खे चिड़ाईंदा, रुआंदा, हाणे चीज़ ॾियणी आहे त ॾियो, चिड़ाइण सां छा, मां तुंहिंजी चीज़ खणी थो वञा, पोइ ॿार चिड़िबो ई,
अरे बेटा बटन लंदन से लाए तो उनके खिलौना ही मोबाइल टीवी फेसबुक सब कुछ हुई है बटन मारून के चाहे तंहिंजो स्कूटर असां कंहिंखे ॾेई था छॾूं तव्हांजी दुकान असां कंहिंखे ॾेई था छॾूं तव्हांजे पैसा कंहिंखे ॾेई था छॾूं त वेठे वेठे माण्हुनि खे थींदो आहे न मुंहिंजा पैसा हिननि खे ॾेई छॾिजो खुदि खे नथा सोचनि लंदन ॿारनि खे पैदा कंदा चिड़ाईंदा पोइ ख़राब कंदा त चवंदा हाणे किना थी विया हाणे ॿुधे न डांटे करे उल्टा सुठो शब्द चई करे ॿारनि खे पोइ ॿार ॿुधंदो तव्हांखे जो रोज़ डांटे माण्हू कोई तव्हांखे जो रोज़ रोज़ माण्हू चिड़ाए तव्हां वॾा आहियो त चई सघंदा हू नंढो आहे नथो चई सघे त रोए थो त तव्हांजी ॻाल्हि ॿुधे नथो त बाबा चए थो माण्हुनि खे न इन करे सभिनि खे सम्झ ज़रूरी आहे माण्हू चवंदा आहिनि ॿारनि खे सिखायो हिननि खे पर बाबा चए थो सभिनि खे सिखण जी ज़रूरत सिर्फ़ नंढे शरीर में आत्मा उहे ख़राब न आहे वॾे शरीर में जेके आत्मा आहे उन्हनि जा बि स्वभाव संस्कार ठीक न आहे आदतूं ठीक न सभिनि खे सुधारण जो समय आहे इन करे त परमात्मा आयो ऐं सभिनि आत्माउनि खे सुधारे थो भॻवान कॾहिं न ॾिसो तव्हां माउ आहियो पीउ आहियो सुख आहियो नुंहुं आहियो धीउ आहियो पुटु आहियो त पंहिंजी आत्मा आहे भॻवान असांजी आत्मा खे ॾिसंदो आहे असांजे स्वभाव संस्कार खे ॾिसंदो आहे पोइ अगरि नंढे शरीर जो आत्मा जो स्वभाव संस्कार आदतूं सुठियूं ऐं हुनजी मां जेकी आहे हुनजी आत्मा जो स्वभाव संस्कार सुठो न आहे त भॻवान चवंदो इहा आत्मा ज्यादा वॾी आहे मतिलबु अनुभवी आहे समझदार आहे भले नंढे शरीर में आहे लेकिन समझदार आहे सभु ॻाल्हियुनि खे सम्झे थी हुनजी आदतूं सुठियूं आहिनि ऐं इहा आत्मा जो मां जे शरीर में आहे न हिनजी सम्झ घटि आहे शरीर सां भले ई वॾो आहे वॾी आहे लेकिन सम्झ सां नंढी आहे ऐं नंढे शरीर वारी आत्मा सम्झ सां वॾी त ॾिसो परमात्मा तुंहिंजी आत्मा खे ॾिसंदो तुंहिंजी आत्मा में जेका गुण संस्कार आदतूं आहिनि उहो ॾिसंदा ऐं भॻवान कॾहिं न चवंदो भई किनो वॾे शरीर वारी आत्मा में बि अगरि सम्झ न आहे गुण न आहे शक्ति न आहे त उन्हनि खे भॻवान कॾहिं बि कंहिंखे किनो न चवंदो चवंदो ठीकु आहे हिन में न आहे त उहो धारण करणी आहे पोइ बाबा बि शुभकामना रखी करे हुन आत्मा खे शक्ति ॾींदो आहे सम्झ ॾींदो आहे त कहिड़ो बि जीवन में धारणा करे रहियो हले उहा आत्मा बि सुठी थी वञे हुनमें बि उहो स्वभाव संस्कार अची वञे असांखे सभिनि जी आत्माउनि खे ॾिसी सभिनि जे लाइ शुभकामना करणी आहे ताकि सभी आत्माऊं बाबा जा ॿार वरी खां सुठा थी मीठे मीठे शुक्ल जे ॿार सुठी माता बाप दादा जो याद प्यार और रूहानी बाप की खुशबू रूहानी बाप संत रूहानी माता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते वरदाना हद जी दीवारनि के पार करे मंजिल जे समीप पहुचण वारा उपराम कहिड़ी बि प्रकार जी हद जी दीवार के पार करण जी निशानी आहे पार कयो उपराम जो बि ॻाल्हि थिए थी न हुनखे सेकंड में पार करे छॾियो ऐं बाबा सां गॾु पंहिंजो कमु कंदा ॻाल्हि में फसो न न माण्हू ॾिसो सालनि जी ॻाल्हि मन में रखी वेठा त मतिलबु समय अॻियां वधे थो लेकिन उहो माण्हू अञा थी हुन ॻाल्हि सां गॾु पुठियां ई न ठीकु ॻाल्हि थींदी न तव्हां सोचियो अगरि कोई चीज खे माण्हू कंहिंसां बंधी रखे थो ऐं चीज खे खणी थो अॻियां खणी वञणु चाहे थो त हुन त बंदी रखे थी हाणे उहा चीज अॻियां कीअं ईंदी न त ठीकु कान्हे थींदी ठीकु कान्हे उहा चीज टुटी मुड़ी सची आहे टुटी बि सची आहे या मुड़ी बि सची
या हिंदी न तो सामने सीट पे यूज करना करे सकते थे। असांखे अॻियां वञिणो आहे त सीट ते खपे त हुनखे बि अॻियां खणी वञिणो आहे न। त हूअं ई माण्हू तव्हां सोचो सालो पुराणी ॻाल्हि तव्हांजे मन में आहे त हुन ई मन में हुन ई ॻाल्हि खे रोज़ सोचे करे घर गृहस्थी में हलो था ॾिसो संबंध निभायो त तव्हां हली सघंदा हुननि खे सुख शांति। वो तव्हांखे जेतिरो बि हाणे सुख शांति सुठी ॾे लेकिन तव्हां पुठियां वारी ॻाल्हि खे पकड़े वियो त ठीकु आहे तव्हांजी थींदी न। उहा आत्मा त अॻियां तव्हांखे वठी वञणु चाहे थी। तव्हां पुठियां वारी ॻाल्हि खे पकड़े वेठा आहियो त तव्हां अॻियां बि नथा वधो पुठियां बि पूरो नथा कयो विच में लटकल आहे ऐं हुन माण्हू खे बि परेशान कंदो भई तूं हीअं कई हीअं कई। अरे ॻाल्हि हली वई समय हली वियो अॼु जो ॾींहुं त थियो ठीकु आहे तव्हांजे माण्हुनि जे जीवन में थींदी रहंदी आहे कीअं मन में उहो ॻाल्हि घड़ी घड़ी सोच करे ईअं थियो त पोइ ख़ुदि बि सुख शांति सां न रही सघंदो ऐं साम्हूं वारी आत्मा ख़ुदि बि सुख शांति सां न रही सघंदो साम्हूं वारी आत्मा खे बि जीअण न ॾी। हिन समय घर घर में हर मनुष्य आत्मा जे जीवन जी कहानी आहे तॾहिं त घर घर में अशांति आहे। कई माण्हू अॻियां निकिरी विया आहिनि पंहिंजी सोच परिवर्तन करे अचिया आहिनि घर में उहे माण्हू कोई पुरानी सोच सां वेठो आहे त ॿिया माण्हू जी सघंदा पोइ घड़ी घड़ी तव्हांखे पुठियां थो खीचे तव्हां अॻियां था वञो उहो पुठियां थो खीचे तव्हां अॻियां था वञो ठीकु आहे तव्हांजे माण्हू परेशान थी वियो छा करे आहिनि इन करे बाबति जेको सभी ॻाल्हियुनि खे मूंखे ॾेई करे तव्हां सदा मुंहिंजी यादि में मूंसां गॾु अॻियां हलंदा आहियो स्वतंत्र रहो कहिड़े बंधन में फसो न जब कोई माण्हू नथो सम्झे त हुनखे छॾे ॾियो तव्हां त पंहिंजो जीवन जीओ न उहो तव्हांखे ॾिसी पाण ई पुठियां जी ॻाल्हियूं भुलिजी लोगन अनुभव की अथॉरिटी ठहो त माया जे भिन्न भिन्न रॉयल रूपनि सां दुख जीवन में असांखे हर ॻाल्हि जो अनुभव हुजणो खपे असां कॾहिं बि कंहिंजी बि ॻाल्हि सां दुख न कॾहिं दुख ॾियण वारा ॾाढा आहिनि लेकिन जो अनुभवी माण्हू हूंदो आहे न उहो सभी प्रकार जे दुखनि सां बचंदो आहे इन करे हिन दुनिया में जो बि थिए थो न हिनखे ॿुधो सम्झो लेकिन मन में न रखो कि मूंसां गॾु बि ईअं कोई करे त मन में न रखो सम्झी हलो हिन समय माण्हुनि में कहिड़े कहिड़े स्वभाव संस्कार आहिनि कहिड़ी कहिड़ी आदतियूं अची सघंदियूं आहिनि छोकी हिन ई दुनिया में रहो था त कंहिंजे अंदर कहिड़ी बि बुराई कॾहिं बि प्रवेश करे सघंदी ईअं थोरी मुंहिंजे बारे में सम्झो न्यूज़ में कोई ॻाल्हि आई हिन माण्हू हिन सां ईअं कई त तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधो भले सम्झो लेकिन हिनखे दिमाग़ में न रखो कि मूंसां बि ईअं थींदो लेकिन इहा ॻाल्हि संस्कार इहे जेकी बुराई आहे इहा दुनिया में आई कॾहिं बि कंहिं बि प्रवेश थी करे मूंखे फसाए सघंदी आहे त असां हिननि सां अटेंशन रहूं लेकिन उहा ई सोच रखी करे जीवन जियूं ईअं न तॾहिं असां भिन्न भिन्न प्रकार जी जो ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उन्हनि जे धोखे सां बची सघंदासीं। ओम शांति बाबा खे यादि करो